शहबाज साहब मूंखे ॿुधायो त तव्हांजो जेको बि सॼो एतिरो टाइम तव्हां जेको आहे टीवी स्क्रीन खे ॾिनो आहे त शुरूआत तव्हांजी कॾहिं थी हुई ऐं कंहिंखे ॾिसी तव्हांखे इहो शौक़ु पैदा थियो त मां बि इन मीडिया जी फील्ड में वञा? इहो त मूंखे नंढे हूंदे खां जॾहिं रेडियो पाकिस्तान ते कमु कंदो हुउसि हैदराबाद में जी तॾहिं खां शौक़ु हो ऐं 40 साल थी विया आहिनि पीटीवी ते। जी 40 साल इन फील्ड सां वापसि कया। ज़बरदस्त। शहबाज साहब इहो ॿुधाइजो कैरियर जो आगाज़ एज़ ए न्यूज़ रीडर पे कयो त उन खां पोइ वरी एक्टिंग में वरी कॉमेडी वग़ैरह में तव्हां स्विच वग़ैरह कयो त असां ॾिसूं पिया अव्हांजी जवानीअ जा क्लिप असांजी अखियुनि जे साम्हूं गुज़रनि पिया त जवानीअ खां वठी करे हे ज़िंदगी जो अरसो अवी छा पिया सम्झो कीअं रहियो इन फील्ड में अव्हां जो एक्सपीरियंस ऐं हींअर मौजूदा जेका सिचुएशन तव्हां ॾिसो था फनकारनि जी आहे उन हवाले सां तव्हां छा चवंदा? फनकार की जेकी ज़िंदगी आहे ऑक्सीजन है वो लाइफ है उन कम जी ऐं असां पीटीवी जा बेसिक आर्टिस्ट आहियूं जी उन ज़माने खां कमु कयो जॾहिं चेस्टो हलंदो पीटीवी तां ऐं नाटक रंगंदो उन ज़माने खां कमु कयो पीटीवी ते। पर हाणे पीटीवी जेको असां होम ग्राउंड आहे उन में असांखे विसारे छॾियो आहे बुकिंग वग़ैरह नथा ॾियनि। ठीकु आहे। शहबाज साहब इहो ॿुधायो त अव्हां जॾहिं ज़ाहिर आहे शुरूआती दौर में आया हो त तव्हां अञा स्ट्रगलिंग फेज़ में हुया ऐं अव्हां खां अॻु में काफ़ी वॾा वॾा लेजेंडरी आर्टिस्ट जेके आहिनि ऑलरेडी पंहिंजो कमु कनि पिया ऐं काफ़ी जेके माण्हू उन्हनि जा वॾी फॉलोइंग हुई फैन फॉलोइंग हुई त कॾहिं उन्हनि सां कहिड़ी वॾी शख़्सियत सां कमु करण जो मौक़ो मिलियो आहे? थोरो मूंखे ॿुधायो त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शख़्सियतुनि सां तव्हांखे जेको आहे सो मौक़ो मिलियो स्टार्ट में ऐं जॾहिं तव्हां नर्वस थींदा हुया त उहे जेके तव्हांजा सीनियर आर्टिस्ट हुया उहे तव्हांखे कीअं जेको आहे मोटिवेट कंदा हुया? न असांजा सीनियर उन वक़्त में तमामु बहितरीन असां सां गॾु कोऑपरेट कंदा हुआ। लासारी साहब हूंदो हो, लासारी साहब त तमामु घणो मूं कमु कयो ऐं लासारी साहब खे आउं ईअं सम्झंदो जो मुंहिंजो पीउ हुजे ऐं हू मूंखे पुट करे गाइड कंदो हो। ईअं सराउद्दीन दुनिया सां कमु कयो, बेन आर्टिस्ट सां, महमूद कुरैशी सां, सभिनी सां कमु कयो। सभिनी वीचारनि ॾाढो कोऑपरेट कयो ऐं असांखे सेखारींदा। शहबाज साहब असीं ॼाणणु चाहींदासीं तव्हां पंहिंजो अहिड़ो आइकॉनिक कैरेक्टर ॿुधायो जेको अव्हां प्ले कयो हुजे ड्रामे में सीरियल में उहो तव्हांजे दिलि जे इलाही वेझो हुजे यानी अञा ताईं तव्हांखे यादि हुजे त यार हे जेको मूंखे रोल मिलियो मां इन सां पूरो माना पंहिंजे कंफर्ट ज़ोन जे अंदरि रही करे पूरो निभायो? हा, मुंहिंजो हिकिड़ो सीरियल हो मिटीअ जा माण्हू। मिटीअ जा माण्हू पीटीवी पारां रिलीज़ थियो जंहिंखे पंहिंजो अमर जलील साहब लिखियो ऐं महमूद कुरैशी साहब उनजी डायरेक्शन ॾिनी। उन में मुंहिंजो कैरेक्टर हो हिकिड़ो विलेन जो तमामु सुठो उहो एस्टेब्लिश कयो ऐं तमामु घणी पधीराई मिली हुन। सही, बिल्कुलु। अच्छा, अहिड़ो को कैरेक्टर तव्हां कॾहिं कयो जंहिंखे जॾहिं परफॉर्मिंग महिल तव्हांखे ॾुखियाई पेश आई हुजे? सभ खां ॾुखियो कहिड़ो कैरेक्टर तव्हांखे लॻे थो त ज़िंदगीअ में तव्हां प्ले कयो आहे? ॾुखियो कोई कैरेक्टर जेको चैलेंजिंग हुजे उहो कहिड़ो हुयो ज़िंदगीअ में तव्हांजो? हा, ॾुखियो कैरेक्टर सभु कैरेक्टर ॾुखिया आहिनि न। आसानी हूंदी आहे जेके कम खे सम्झंदा आहिनि, जेके कम खे सम्झंदा आहिनि उन लाइ हर कैरेक्टर ॾुखियो हूंदो आहे, हर लाइन ॾुखी हूंदी आहे, हर फ्रेम ॾुखियो हूंदो आहे। जी जी, बिल्कुलु ठीकु आहे। शहबाज साहब इहो ॿुधाइजो असां हर फनकार खां इहो सुवाल ज़रूरु कंदा आहियूं त कहिड़ो को अहिड़ो कैरेक्टर या अहिड़ो ड्रामो तव्हां साइन कयो हुजे ऐं पोइ तव्हां तंग थी विया हुजो त यार हे छा कमु मां जेको आहे साइन करे छॾियो, मां इहो प्रोजेक्ट खयो त उहो असांखे ॿुधाइजो या कंहिं अहिड़े डायरेक्टर या एक्टर तव्हांखे ॾाढो तंग कयो हुजे? तंग त कोन कंदा, बहरहाल सम्झाईंदा ऐं सब डायरेक्टर तमामु बहितरीन कोऑपरेट कंदा। मधु कुरैशी साहब सां कमु कयो, हारून विन साहब सां कमु कयो, सभिनी सां दुबे साहब सां कमु कयो पीटीवी ते। सभिनी बहितरीन असांखे कोऑपरेट कयो, सेखारियो
सही, अच्छा तंग कोन कंदा, बल्कि सेखारींदा। जी जी, शहबाज साहब इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे फारूक रिंद साहब सां गॾु हिकिड़ो इश्क मुर्शिद ड्रामो, उन में तव्हांजो कैरेक्टर आयो, उन में तव्हांजो कमु ॾाढी तव्हांखे पसंदि कयो वियो ऐं जेके नई जनरेशन आहे उन तव्हांजे कम खे ॾाढो साराहियो आहे। सो छा चवणु चाहींदा, कीअं महसूसु थिए थो पियो ऐं छा अहिड़ा ॿिया प्रोजेक्ट बि अॼुकल्ह कयो था पिया, कुझु नओं प्रोजेक्ट हले थो तव्हांजो? जी जी, फारूक रिंद साहब जी मूं प्ले कयो इश्क मुर्शिद जी, उन में मूं कैरेक्टर कयो हिकिड़ो पॉजिटिव कैरेक्टर कयो जेको मतिलबु पॉजिटिव हूंदो आहे ऐं हर कम ते नज़र रखंदो आहे। उन में मूंखे तमामु सुठो लॻो उहो कैरेक्टर ऐं उहो ॾाढो मशहूरु थियो। उन खां पोइ उनखे ॾाढी पज़ीराई मिली ऐं माण्हू उन हवाले सां मूंखे सुञाणण लॻो। पर मतिलबु असां त चऊं था त भले असां जियो ते कमु कयूं, ARY ते कमु कयूं या हम टीवी ते कमु कयूं, त असांजी सुञाणप त PTV सां आहे। बिल्कुलु। ऐं तव्हांजे तवसुल सां साईं अमजद हुसैन शाह साहब खे अर्ज़ु कंदुसि, जेको पाकिस्तान टेलीविज़न जो GM आहे, ख़ुदा असांखे पुराणे जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे न विसारियो। हींअर बि असीं कमु करण जहिड़ा आहियूं, असांखे बुकिंग ॾियो, छो त ही कमु असांजी ऑक्सीजन आहे ऐं असांजी ऑक्सीजन बंदि कई पई वञे। त महिरबानी करे तव्हांजे तवसुल सां ऐं अमजद हुसैन शाह साहब खे अर्ज़ु कंदुसि त PTV ते सीनियर आर्टिस्टनि खे कमु ॾिनो वञे। मूंखां अलावा हैदराबाद खां मंजूर मुराद आहे, इसरार लगारी आहे, मंजूर दानिश आहे, डॉक्टर मजीद आबिद आहे, ये सभु उहे सीनियर आर्टिस्ट आहिनि जिन PTV खे तमामु घणो वक़्तु ॾिनो आहे ऐं उर्दू सीरियल सभु ड्रामनि में कमु कयो आहे।